साईं तुझो इश्क उताऊं साईं हर जबर जी ज़ात गया तुझो कंध झुकण जो नाहे के भी लात मनात गया तुझो कंध झुकण जो नाहे के भी लात मनात गया अजो के काफले जो अगवान ताई असांजे दिलनि जी धड़कन सिंध जो अगवान सिंध जो महबूब ताजे नारन जी गूंज में साईं ज़ैन शाह नारे 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 मामले में अंदाजा घटि वो भेनरुनि खां जेके अलाए केॾी महिल खां 6 कलाकनि खां वेठियूं आहिनि पर यकीन ॼाणो सिंध तब्दील जेतिरी तेज़ी सां थी आहे उनजो मूंखे छा दुश्मननि खे एस्टेब्लिशमेंट खे पार्टियुनि खे इन्हनि ॾोहारनि खे ख़बर कान्हे त सिंध केतिरी तब्दील थी आहे जो असां 1.5 कलाक जो पंधु 9 कलाकनि में कयो आहे माज़रत खां हफ़्ते जो 9 कलाकनि में कयो आहे वेही रहो महिरबानी अॼु रस्ते में आयुसि त हिकिड़ो ॾिठो अथमि दोस्त मिलियो उन ॿुधायो त हिन जलसे लाइ जेको कल्ह थियो ड्रामो थियो यूनियन काउंसिल खां पैसा लुटियूं टाउन कमेटियुनि खां म्यूनिसिपल तव्हांजे भले हैदराबाद जे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो कहिड़ो ॿुधो उन जा मुलाज़िम खयूं पुलिस जा मुलाज़िम खयूं वो बि राति जो कयूं त परे खां कैमरा हुजनि त मथां माण्हू न ज़ाहिर थियनि ऐं माण्हुनि खे परे रखियूं त मथां वरी उते खां किथे पुलिस वारा बि रांदियूं ॾियणु शुरू करे ॾियनि सो इन सॼे खां पोइ रस्ते ते आयुसि त असांजा जगबा जो दोस्त आहे जमाल तुर्लो ज़िले सदर आहे उन्हनि कैनालनि ख़िलाफ़ जुलूस कयो हुननि जो 25 ते नाकाम वियो कलो को जलसो न कना अञा 4 नाका इज़त अञा माण्हुनि में बची पई हुई ओड़ हारे दरदाही जे पुट अहिड़ी कोड़े जॾहिं हवनि त कोले खंड मां चुकाई ॻाल्हाइण न पहिरीं इहे ॻाल्हियूं ओचियूं थियण आहिनि वरी खुटीअ खणो अथसि को खे खुटी खणे या त किथां ईंदियूं आहिनि हींअर सिंध जो पाणीअ जे सौदे ते MPA MNA सिंध हुकूमत सदर पाकिस्तान वज़ीर आज़म कंहिंजी आकत ॿुधण लाइ तयारु न आहे ऐं हू अचनि था आवाम में हाणे शिकारी इन्हनि खे शिकार कंदा आहिनि सॼे टोले खे उन करे वक़्तु ॾुखियो अथव बहितर अथव फ़ैसिलो मटाए छॾियो न त हैदराबाद खां वठी सॼी सिंध में ख़्वार थींदो भेणो हिते हिन मसइले ते ॻाल्हायूं हिन मसइले जी संजीदगीअ खां असीं वाक़ुफ़ आहियूं सिंधु दरिया जे उलट जो सदाईं ॾहाकनि खां मसइलो हलंदो अचे ही जेको 3 साल अॻे आउं न करे चवां 3 साल अॻे PTI जी गवर्नमेंट खत्म थी ऐं जेको सॼो नओं टिकसाट ठहियो उन सॼे में मजमूई तौर ते मुल्क जे निज़ाम खे गड़बड़ करे छॾियो चैलेंज ॾेई छॾियो अथसि उन में हिन वक़्त ते जेके कैनाल जो पियो कनि इहो हिकिड़ो सिलसिलो आहे उहो सिलसिलो कहिड़ो आहे
त हिन वक़्त ते 3 साल अॻे जॾहिं गवर्नमेंट चेंज थी त जेका पोइ गवर्नमेंट हुई जंहिंमें बि शहबाज़ ऐं ज़रदारी जो पुटु वज़ीर ख़ारजा हो, उन्हनि हिकिड़ो इदारो ठाहियो आहे, उहा SIFC, ऐं उन इदारे खे मुल्क जे फेडरेशन जे ख़िलाफ़ सॼे मुल्क जी मिल्कियत खे ते फ़ैसिला करण जो इख्तियार ॾिनो वियो आहे। उहा भले सामूंडी पट्टी हुजे, उहे असांजा मादनी वसीला हुजनि, असांजूं ज़मीन हुजनि, पाणी हुजे, कोयलो हुजे, गैस हुजे, असांजी एग्रीकल्चर हुजे, लाइफ स्टॉक हुजे, हर शइ ते जेका मुल्क जा असास आहिनि उहे सूबनि में वफ़ाक़ जे बजाए हू फ़ैसिला कंदा। ऐं इन जी मंज़ूरी 2023 में इन जी हुकूमत ॾिनी ऐं एक्ट करे पास कयो, यानी कानून जो हिसो करे पास कयो 3 अगस्त 2023 ते, ऐं सॼी फेडरेशन खे कचे में छॾियो अथनि। ही पाकिस्तान जो वजूद कंहिं जंग जे ज़रिए न थियो आहे, या यकीनन ऐलान खां पोइ ॾुखाईंदड़ वाक़िया थिया, खोड़ खून रेज़ियूं थियूं मज़हबी नफ़रत में, पर कंहिं फौज अची फतेह कोन कयो, कंहिं गोरियुनि अची कब्ज़ो कोन कयो। ही हिकिड़ो सियासी हिकिड़ो फेडरेशन ठही, जंहिंमें असांजो ताहिर मजीद ॻाल्हायो वियो आहे, उन में पेशरफ़ सिंध खां थी, उन वक़्तु 11 सूबा हुआ, इहो 7 प्रिंसली स्टेट्स हुयूं, पर इहो जंहिं महिल आई त साईं जीएम साहिब जॾहिं आंदी 40 जे करारदाद जे रोशनी में 1943 में, त उन में मुख़्तलिफ़ यूनिट जेके अंग्रेज़नि जे कब्ज़े खां पहिरीं आज़ाद यूनिट हुआ, आज़ाद मुल्क हुआ, उन्हनि खे पाप चंडना विया। इहो डिज़ाइन त अंग्रेज़नि जी हुई, उन ते अॼु नथा ॻाल्हायूं, पर अची लीको पातऊं त तव्हां कहिड़ो जॉइन था करणु चाहियो, ऐं उहे ख़ुदि मुख़्तार ऐं आज़ाद हूंदा, उहे गॾियल फेडरेशन ठाहींदा। यानी टिनि मुल्कनि फेडरेशन छा चइबो आहे, उहा रियासत जंहिंमें उन जा फेडरेटिंग यूनिट्स ख़ुदि मुख़्तार आज़ाद हूंदा आहिनि ऐं गॾियल हुकूमत ठाहींदा आहिनि, कुझु शोभा सरेंडर कंदा आहिनि। उन करे उन जी नफ़ी में हमेशह आइन खे रखियो वियो। पाकिस्तान ठहण खां पोइ तकिड़ो उन ते अमल न थियो, उन फेडरेशन खे पुठी ॾिनी वई, मार्शल आयूं, सिविलियन आया, पर हथ चोकी आइडियोलॉजी आंदऊं, जेका 23 मार्च 1940 जे ज़िद हुई, मुखालिफ़ हुई, उनजी न हुई। उन खां सवाइ इंतज़ामी तौर ते हिकिड़ो पैरेलल सिस्टम ठाहियूं, जेको अॼु ताईं इलेक्शनी निज़ाम हितां जे वसीलनि ते कंट्रोल, ऐं असांजे मुल्क खे कंहिं न कंहिंजो केजू करे थी छॾे, ऐं परायनि मुल्कनि जे मफ़ादनि लाइ असां पंहिंजे पाण इस्तेमालु थींदा ऐं सॼी दुनिया में चौकीदारी ऐं फ़ौज जो इस्तेमालु कंदा वठूं। यानी रियासत जो तसवुर जंहिं बुनियाद ते ठहियो 23 मार्च अञा हाणे वई आहे, उन खां फिरी आहे, ऐं अॼु ताईं उनखे ठीकु नथो कयो वञे। उनजी नफ़ी कंदे SIFC ठही, ऐं SIFC ठहण खां पोइ स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल, छो त 1 विंडो ऑपरेशन न, सॼी मिल्कियत ते कब्ज़ो आहे। इन खां पोइ असांजो फेडरल सिस्टम जेको फेडरल रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आहे, उनजी नफ़ी आहे ओ ख़तरे मां। ऐं 18वीं तरमीम जेका आई 73 जे आइन में, उन जी हैसियत ख़तम थी वई। उन खां सवाइ जुडिशियल सिस्टम खे 6वीं आईनी तरमीम में पुट अछो मुंहुं कयो। हिते जलसो कयो ई न त मूं 6वीं आईनी तरमीम आंदी आहे, मूंखे तमामु फॉलो करे छॾियो, इहो हैदराबाद में। बाबा तव्हां जुडिशरी खे तबाह करे जुडिशियल मार्शल आणे छॾी आहे। हिते सॼा पसंदि जा माण्हू रखी
ऐं उन्हनि खां पसंदीदा फ़ैसिला वठी मथे कोटूं यरगमाल थी वयूं पेका जो कानून आणे ऐं असांजी सहाफ़त जी आज़ादीअ खे रोके छॾियो आहे इलेक्शन जालसाज़ी जे ज़रिए इलेक्शनी निज़ाम सालनि खां हलंदो अचे ऐं उनखे अञा वधीक ख़राब करे छॾियो जेका ही तव्हां ॾिठी 45 47 फोन बंदि जजनि जे बजाए ऑफिसर रखाए ठगीअ जो ठा अयूब ऐं फातिमा जिना जी इलेक्शन थी जेका डीसन कराई वरी इहे डीसन ऐं एसन कराई आहे इहा 2024 जी इलेक्शन उन करे पाकिस्तान जी हालत अहिड़ी करे छॾी अथव पाकिस्तान जी अहिड़ी हालत करे छॾी अथनि जो बैन अल-अक़वामी सर्वेस थियूं अचनि ब्लूमबर्ग जी थी अचे या ॿियनि ॿ टे रेप्यूटेड जेके सर्वेस थियूं अचनि थियूं उनखे चयूं त पाकिस्तान जे माण्हुनि खां पुछियो वियो त तव्हां मुल्क में कहिड़ा मसइला आहिनि त हिकिड़ो सुवाल कयो त मुल्क में रहणु चाहियो था 95% आबादी चयो असीं मुल्क में नथा रहणु चाहियूं उन्हनि मां 54% खे चयो उन मां 54% चयो मुल्क जा माशी हालात ठीकु आहिनि 24% चयो त हिते जा हालात अमन अमान जा मामला ठीकु आहिनि 14% यूथ चयो त ही मुल्क रहण जे क़ाबिल ई कोन्हे उन करे 95% जंहिं मुल्क जी आबादी मुल्क जे निज़ाम ते बेइतमादी करे जंहिंखे जितां मिले थो चांस उहो मुल्क खां ॿाहिरि भॼे थो आख़िर में उहो नाजाइज़ नमूने सां वञी हर टे महीने ॿुधंदो त मुख़्तलिफ़ टेड़नि में ॿुधी मरूं था वरी जेके हिते मुल्क में वेठा आहिनि जिन खे चांस नथो मिले उन्हनि खे तव्हां हिकिड़ो क़ैद खानो ठाहे छॾियो आहे क़ैद खानो ठाहे छॾियो आहे जिते सहाफ़त जी आज़ादी न हुजे जिते शागिर्द खे यूनियन जी आज़ादी न हुजे जिते इलेक्शनी निज़ाम ठगीअ जो हुजे माण्हू जंहिंखे वोट ॾियनि उहो नतीजो न ॾेई सघे उहो पंहिंजी असांजो शहरी पंहिंजी शराकत न सम्झे पंहिंजे हुकूमत में त तव्हां सम्झो पिया त इन मुल्क में कहिड़ो क्यास तव्हां पैदा कयो आहे इन क़िस्म जो जेको क्यास मुल्क में कयो आहे इहो इंतिहाई मुल्क लाइ ख़तरनाक आहे इन हूंदे वरी तव्हां पाणीअ जी मज़ाक कई आहे इन सॼे मुल्क जे सिगरियो में जिते बलोचिस्तान में ऑपरेशन थो हले जिते खैबर पख्तूनख्वा जे आज़ाद कबाइल इलाइक़ा जेके आहिनि अमलन तव्हां खां नफ़रत कनि था कश्मीरी बेज़ार थींदा पिया वञनि गिलगित बल्तिस्तान में बेचैनी आहे पंजाब केपी में त सियासती करणु नथा ॾियो हज़ारे माण्हू आहिनि जेके अंदरि ॿधा पिया आहिनि हिते जा सियासी अॻुवाननि ते 100 केस करे ऐं सियासत नथा करणु ॾियो ही सॼो ड्रामो जेको कयल आहे इहो सॼे क्यास में वधीक बेचैनी करे पियो ऐं मुल्क जी फेडरेशन खे कमज़ोर करे पियो असीं ॾिसूं पिया उते सिंधु नदीअ ते फ़ैसिला ऐं पंहिंजे दलाल सियासतदान जिन खे मैनेज इलेक्शन जे ज़रिए हुकुमरानी ॾिनी वई आहे फेडरल ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट उन्हनि खां पंहिंजा मनगढ़ंत फ़ैसिला कंपनी सरकार वठे पई असांजे ताहिर मजीद चयो त इहा कंपनी सरकार छा पई करे सॼी मिल्कियत जी ओनरशिप जेका सूबनि जी चवंदा आहिनि सरकारी मिल्कियत माना मुंहिंजे ईंदड़ नसलनि जी अमानत पर इन्हनि छा कयो आहे उहा सरकारी मिल्कियत जी लॉन्ग टर्म लीज ते ओनरशिप वठिजे पई ऐं सरकारी ओनरशिप मटिजे पई जॾहिं ओनरशिप मटिजी वेंदी त इहा मुंहिंजे ईंदड़ नसलनि जी न रही प्राइवेट कंपनियुनि खे लॉन्ग टर्म लीज ते असांजूं ज़मीनूं था ॾेई छॾियो असांजूं माइंस ॾेई था छॾियो असांजी सामूंडी पटी था ॾेई छॾियो
उन करे अहिड़े क़िस्म जो जेको फ़ैसिलो थियो आहे ऐं पाणीअ ते 6 कैनाल उन जो हिसो आहे। उन ते असुल में पाण खे ते ॻाल्हाइणो गॾु बि न थिया आहियूं। 6 कैनाल ठाहे इन जो पस मंज़र ॿुधायां इरिगेशन जे वापडा जे ऐं इरिगेशन जे अंगर मुताबिक़ त 20 खां 30 सैकड़ो मजमूई तौर ते पाकिस्तान में पानी की खोट आहे। यानी मौजूदा कैनाल सिस्टम्स में खोट आहे ऐं बाराबंदी आहे। बाराबंदी जंहिंमां पहिरियां खणी आयो ग्रेटर थल कैनाल ते मुसलसल नाजायज़ इन ज़रदारी गीलानी ऐं कायमती शाह जे वक़्त में उहे कैनाल ठाहिया हुया 2010 में। मुशरफ उते फ्लड पीक जो उते पत्थर रखियो, पीर जो पत्थर, पर सिंध जी मुखालफ़त जे करे न ते करे सघियो। हिन नालाइकनि इन्हनि पीपलनि नालाइकनि उहो खोलियो ऐं 15 साल खां वठी सिंध जो घणो हिसो बाराबंदीअ ते का शाख हलंदी आहे करे न हलंदी आहे। इहा हिसे में 25 लख एकड़ ऐं पोइ अॻिते जेको आहिनि 80 लख एकड़नि ताईं जूं रिथाऊं आहिनि। उहे जेॾीमहिल ठहियूं त सिंध बर्बाद थींदी। मूंखे सम्झ में नथो अचे दुनिया में जंहिं वटि मुल्क जे फेडरेशन जे बुनियादी तसवर जे ख़िलाफ़ सम्झूं था इनखे हिकदमि ख़तमु कयो वञे, न त हिन फेडरेशन लाइ ॾुखियो थींदो। इन करे ग्रेटर थल कैनाल जंहिंजो ही ठाहे आया आहिनि 2010 में उते हिकिड़ो मंज़ूर बि करे छॾियो अथनि फेज़ 1 मानकेरा। उते 4 ॿिया 2010 में गेट अप ठहिया पिया आहिनि जंहिंमां 4 हींअर था ठाहियूं ऐं नूरपुर ऐं धिंगाणा बैराज जा गेट्स उहे ठहिया पिया आहिनि। कुल 17 लख एकड़। जलालपुर जेको जलम पिया उहो ख़ुदि नाजाइज़ उते 2 लख एकड़ 12.5 लख एकड़ असांजे चोलिस्तान कैनाल जा फेज़ 1 में ऐं अॻिते चोलिस्तान जो रक़बो 65 लख एकड़ आहे जेके फेज़ 2 ऐं फेज़ 3 थियणा आहिनि। बाबा सिंध पाकिस्तान का हिस्सा है या नहीं है? ये कोस्टल बेल्ट पाकिस्तान का हिस्सा है या नहीं है? ये फेडरेशन को बताना पड़ेगा, क्योंकि मैं इसलिए कह रहा हूं अगर ये सिर्फ फैसला करते अकेले शरीफ बरादरान कि हमें इस पे कब्जा करना है तो हम उनसे पूछते हैं, लेकिन इसके बेनिफिशियरी जो कंपनी है वो आपकी है, तो इस पे कब्जा करने की जरूरत क्या है और हमारे लोग किस तरह की जिंदगी कोस्टल बेल्ट में गुजारते हैं कभी आपने देखी है? दुनिया के इलाका समंदर में तरक्की होती है, हम सारे मुल्क से ज्यादा तनजुल की शक्ल में वो इतनी बुरी शक्ल है। हम मेरा ख्याल है नवाबशाह में भी बेहतर पानी पीते, वो पानी भी 3rd क्लास पीते हैं जो मुझे सेहत है जहर है। तो ये आपके नहीं है, ये मिल्कियत जो है ये सब आपको चाहिए। इस पे दुनिया के और लोकल एस्टेब्लिशमेंट कारोबार करेगी। भाई हम कहते हैं कि मुल्क को ठीक करके चलाओ, अपने आइन के हुदूद में चलाओ। यकीनन हमारे नजरिए के मुताबिक ये आज नहीं है, हमारे नजरिए के मुताबिक तो ये फेडरेशन है, इसमें यानी हमारे यानी एसयूपी के इसमें कौमी असेंबली में जिस तरह बांग्लादेश में बना था ईस्ट पाकिस्तान और वेस्ट पाकिस्तान, तो वेस्ट पाकिस्तान की आबादी कम थी, ईस्ट पाकिस्तान की ज्यादा थी। कहा कि भाई नहीं पैरिटी पे हो, तो हम इस फेडरेशन में शामिल हुए तो उनकी कौमी असेंबली में पैरिटी हो, वरना इस कौमी असेंबली की जरूरत ही नहीं है जो मेजॉरिटी अददी मेजॉरिटी पे बनी हो। ऐसे हमें लूटा गया है हमेशा इस तरीके से। काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट बनाया है, उसकी भी इक्वेशन ऐसी बना दी है कि उसमें वो बराबर की नुमाइंदगी नहीं है, डाल देते हैं ऊपर से। सिंध को तो उन्होंने बेच डाला है,
इन्होंने एक इदारे ऊपर ले लिए, तेल गैस सारे ले लिए, बाकी कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी के नाम से अमलन ताबे हो गए, हमारी कोल डेवलपमेंट अथॉरिटी के ताबे हो गए फेडरेशन के। तो इस टाइप का ये निजाम, हाइब्रिड निजाम नहीं चल सकेगा। हमें मुल्क की बेहतरी के लिए काम करना है, तो मन गढ़ंत आइडियोलॉजी इस द साली कॉन्स्टिट्यूशन और ये जो हमारी खलाई मखलूक या कंपनी सरकार है, उनकी बेजा मुदाखलत, इस पावर के जाली इलेक्शन कराएं, अपने पट्टू पैदा करें और उनके जरिए अपने मखसूस मफादात के लिए काम करें, तो ये 24 करोड़ लोग कहां जाएंगे? ये 6 करोड़ लोग सिंध के कहां जाएंगे? अगर एक आपने बनाया है क्लब जो बेईमानों, ठगों और मालदार लोगों का है, सिविल मिनिस्ट्री ब्यूरोक्रेसी का है, और वो अपने मफादात के लिए हमारे लोगों को तड़पाएगा। इतना अमीर मुल्क, इतनी बड़ी नहरें, इसको क्या करें? लेकिन लोगों की क्या जिंदगी है? पसमानदा जिंदगी है। हमारे गरीब लोग कहां गुजार रहे हैं? तो इस टाइप का जो आपने 77 साल में चलाया है, वो पहले 25 साल में टूट गया। बलोचिस्तान में आपकी गिरफ्त नहीं है। आपको जरदारी ने बताया कि 1000 से ज्यादा दलाल सियासतदान मेरे जेब में है और सिर्फ मेरे जेब में है। तो सुन लें, अभी तीनों मिलके आओ, जो ऊपर एस्टेब्लिशमेंट आ जाए, शहबाज शरीफ आ जाए और जरदारी आ जाए, पानी के लिए सिंधी लोगों से आके ये फैसला तो लेके दे कि ये कैनाल बनेंगे। लोग उनको सबको झूठा दिखाएंगे, सबको नहीं मानेंगे। तो ये अवाम दुश्मन और इस टाइप के फैसले नहीं चलेंगे। इसलिए मुल्क को चलाना है तो मौजूद अंदाज से, इंसाफ से, ईमानदारी से चलाएं। लड़ाओ और हुकूमत करो, इस टाइप से नहीं चलेगा। इसलिए हमने अपने आप लोगों का शुक्रिया अदा करते हैं। आप लोग आए और यज्ञ की, लेकिन बहुत सिंध गर्म है, बहुत सिंध गर्म है। मुझे अंदाजा नहीं था कि 1.5 घंटे का सफर 10 घंटे में होगा। तो अब मैं जहां जाता हूं, मेरा शायद 1% भी नहीं जानने वाला होगा, लेकिन लोग हजारों की तादादों में आते हैं। वो इस हुकूमत पे बेईमानी का इजहार करते हैं और हम उसको बेईमानी करते हैं और इधर चलते हैं। हम न्याय मीडिया के शुक्रगुजार हैं। मीडिया पे पाबंदी होने के बावजूद, मैं जब इस्लामाबाद गया था, इस्लामाबाद पे बंद किया हुआ था, मुझे दोस्त ने कहा कि पानी की खबर नहीं चलेगी नवंबर में, लेकिन आज आधी से ज्यादा मीडिया ने बगावत कर दी है और सिंध के लोगों ने भी बगावत कर दी है। आपके पेटा का कानून, सदर जरदारी के 8 जुलाई 2024 का कानून, आपकी अगर ज्वाइंट सेशन बुलाकर भी फैसला करेंगे कि ये कैनाल बनने चाहिए, अगर आप सीसीआई के मार्फत अक्सरियत पे अगर आप फैसला भी करेंगे कि ये अक्सरियत के बुनियाद पे ये कैनाल बने, तो भी अगर किसी जुडिशरी के थ्रू आपने अगर ये ऑर्डर भी ले लिया कि ये कानून बनेंगे, तो सिंधियों का, सिंध के रहने वालों का फैसला है कि ये हम नहीं बनने देंगे, नहीं बनने देंगे। एक इलाके को आबाद करके दूसरे इलाकों को बंजर करना, सिंधियों को गुलामों की तरह डील करना और कोई मकबूजा इलाका करके तस्वर करना और हमारे वडेरों और लड़ाऊ हुकूमत करो के बुनियाद पे जो 77 साल में चलाते आए हैं, ये दौर खत्म हुआ, खत्म हो रहा है।
तेजी से जाली इलेक्शंस ना हो। आप 3 महीने में इलेक्शन बुलाएं, ये जाली सिस्टम खत्म करें, 6 महीने में इलेक्शन करें, आपको पता चल जाएगा कि जरदारी इलेक्शन की फर्क पे आ सकेगा कि नहीं आ सकेगा। इसलिए पीटीआई के दोस्त भी बैठे हुए हैं, सब दोस्त बैठे हुए हैं, सब एक चीज सुन लें। इंशाल्लाह अगर इस पे जिद की तो फेडरेशन को नुकसान होगा, लेकिन अगर जबरदस्ती बनाए तो मेरा ख्याल है कि फेडरेशन को नुकसान होना है। लेकिन इसने जो पार्टी का कबाड़ा किया है, पार्टी को जड़ों से उखाड़ कर निकाल दिया, तो उस तरफ ये फैसला होगा। मेरा ख्याल है कि आप लोग बड़ी तहरीक के लिए पूरी सिंध के लोग तैयार हैं। हम अभी हम नहीं बैठेंगे, हम चलते रहेंगे, सारे लोगों के पास बेदारी और आगाही और एजुकेशन की तरफ जाएंगे। और इंशाल्लाह कुछ ही दिनों में हम बार बार जो मुख्तलिफ तंजीमें अलग अलग काम कर रही हैं, आबादगार तंजीमें अलग काम कर रही हैं, कई जीएसएम की अवामी तहरीक, दूसरी एसटीपी दूसरे काम कर रहे हैं, लेकिन हम सब जमातों को से कोई ना कोई कोऑर्डिनेशन लेके मुश्तरका एक इत्तेहाद में आ गए तो भी ठीक है, अगर इत्तेहाद में नहीं आए तो भी ऐसी मुश्तरका कॉल्स देंगे कि सिंध के हम कानून के अंदर भी करेंगे, अगर नहीं माने तो हम कानून तोड़ के भी सियासत के इधर का कारोबार बंद करेंगे, इधर का रूट्स बंद करेंगे। हमें यहां तक क्यों ले जाना चाहते हो? अगर हमारी पुरम सियासत को न सुना गया, न कहा गया, हो सकता है हम 6 महीने के बाद लोग कहेंगे भाई आपकी बात नहीं चल रही। और वो हो जो बंदूक बलोचिस्तान में उठे, केपी में उठे और मुख्तलिफ तंजीमें जो इस रियासत पे बेतमादी करती हैं, उनकी बंदूकें चलेगी, उनकी जुबान चलेगी और वो चलेगी तो फिर फेडरेशन कहां जाएगी? इसलिए मेहरबानी करके फेडरेशन के खिलाफ कॉन्स्टिट्यूशन की मार्शल लॉ, जुडिशियल मार्शल लॉ और सामती मार्शल लॉ, इन सब को खत्म करेंगे। इंशाल्लाह आइंदा इलेक्शन होगा, अगर शफाफ हुआ तो ये अपने बैरक्स में जाएंगे, SIFC खत्म करेंगे। अगर हमारा बस चला, ये ग्रीन पाकिस्तान का ड्रामा खत्म करेंगे, हर कोई अपना आईनी हुदूद में काम करेगा, तब ये मेरिट पे निजाम चलेगा, करप्ट एहतसाब में जाएंगे। वो सियासतदान हो या सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी को ये एहतसाब में जाए। जब मेरिट का सिस्टम, जजा सजा का अमल चलेगा तो मुल्क बेहतरी की तरफ चलेगा। बाकी एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल तरीकों से, जिस तरह सदर जरदारी से आपने 8 जुलाई 2024 को लिया है, सब इदारों को बाईपास करके, तो मेरा ख्याल है जिस तरह इलेक्शन का कबड़ा किया है तो मुल्क का खुदा ही हाफिज होगा। लेकिन हम कहते हैं कि मेहरबानी करके हर कोई अपने हुदूद में काम करे। और ये जो आपने हाइब्रिड गवर्नमेंट बनाई है या अपने सिलेबस पे गवर्नमेंट बनाई है, जो कहते हैं कल उस बेचारे को जो पढ़ाया है वो अब तो पब्लिक में निकलने के लिए भी काबिल नहीं है, तो ऐसी सिलेबस की बंद करें और आवाम को सियासत करने दें। नौजवानों की आखिर इन्हें पे खत्म करते हैं। नौजवानों, आप पे जिम्मेदारी है, तुम्हारे जिम्मेदारियां असांखे वांदो मिलियो, असां मरण जे आखिरी घड़ीअ ताईं इन सिंधुअ खे जीअं असांखे वॾनि वांदो ॾिनो, असीं पंहिंजे ईंदड़ नसलनि खे वंदड़ सिंधु ॾियण जो अज़म कयूं था। उन लाइ विढ़ंदासूं, तकलीफ़ूं ईंदियूं, जान ॾींदासूं, पर जुदोजहद कंदासूं। ऐं तव्हांखे हुकुम वतनी जो साईं जीएम साहब जो ॾिननि, पंहिंजे वतन जे हर शइ खे पंहिंजो करियो, वतन जे दर्द खे पंहिंजो करियो। इंशाल्लाह
पंहिंजी माउ कॾहिं तकलीफ़ न ॾिसंदी, असांजो वतन कॾहिं तकलीफ़ न ॾिसंदो। इन करे हिनखे पंहिंजो करो, इनखे जॾहिं कंदो हीअ पदनंबर सियासत ख़तम थींदी, हुबुल वतनी जी सियासत थींदी, मेरिट जो निज़ाम ईंदो, इंसाफ़ जो निज़ाम हूंदो ऐं सिंध तरक़ी कंदी, ॿिया सूबा तरक़ी कंदा ऐं मुल्क अॻिते हली सघंदा।